स्टेज ते वेठल सभई मान वारा साईं ऐं हिन हाल में वेठल सभई इल्मु दोस्त अदब दोस्त, पहिरीं त हिन मौक़े ते छाकाणि त AQ अंसारी थोरे जो ताज़ो वफ़ात करे वियो, पर उन सिलसिले में मुंहिंजे ख़्याल में घणे वक़्त खां जॾहिं हूअ थोरो पासीरो रहियो त अहिड़े क़िस्म जा के ख़ासि प्रोग्राम न थी सघिया ऐं हुन जी वफ़ात खां पोइ हुन जे यादि जे सिलसिले में ही प्रोग्राम रखी सिंधी लैंग्वेज अथॉरिटी। सचपच त हिकिड़ी सुठी रवायत शुरू कई आहे, बल्कि आहे अॻु में थींदा रहिया आहिनि, पर ही हिकिड़ो वॾो आलम उन जहिड़ो प्रोग्राम रखी ऐं उन मौक़े ते हिते सभई माना वारा जेके से उहे मौजूदु आहिनि। मुंहिंजे ख़्याल में त जेके बि असांजा आलम आहिनि, छाकाणि त AQ अंसारी हिकिड़ो आलम आहे, थोरे जो सुठो मुंतज़म रहियो, उहो एग्रीकल्चर यूनिवर्सिटीअ में हुजे, उहो सिंध यूनिवर्सिटीअ में रहियो हुजे, या उहो मोहन जे दड़े जी कमेटीअ में रहियो हुजे, त हे सिंध यूनिवर्सिटीअ जो ऐं दर यूनिवर्सिटीअ जो हिकिड़ी पासे ॻाल्हि छॾे, जेकॾहिं मोहन जे दड़े जी कमेटीअ में जेकॾहिं हुनखे ॾिसिजे थो त उहो बि हिकिड़ो अहम कमु आहे। ऐं हुन जा जेके उते जेको कमु कयल आहे, मुंहिंजे ख़्याल में त ख़ासि करे जेका असांजी फिज़िकल हेरिटेज आहे उन ते हिकिड़ो बहितरीनु कमु थियल आहे। बहरहाल त या ॿिया जेके हिन क़िस्म जा आलम आहिनि, जेके हेॾा वॾा आलम आहिनि, उहे जेके आगाटो, छाकाणि त इहो अहिड़ो दौरु हो जंहिं में कमु करणु, जंहिं में एतिरो मथे निकिरी अचणु इलाही मुश्किलातूं हुयूं। हीउ जदीद दौरु आहे, हिन जदीद दौर में अॻियां निकिरणु तइलीम जूं सहूलियतूं आहिनि, इंटरनेट जो दौरु आहे, सोशल मीडिया जो दौरु आहे, पर उहो दौरु इलाही जेको सो ॾुखियो दौरु हो। उन में एॾी महिनत करणु ऐं साइंसी इल्मनि ते एॾो उबूर हासिलु करणु, ऐं न फ़क़ति उहो उबूर हासिलु करणु, पर उन मां सभिनी माण्हुनि खे उहो फैज़ ॾियण बि, मुंहिंजे ख़्याल में त इहा हिननि माण्हुनि जी तमामु हिकिड़ी वॾाई आहे। मूंखे हिन मौक़े ते हीअ बि ॻाल्हि जेका सवेर साईं करे वियो, मखमूर साहिबु करे वियो, त ख़ासि करे साईं वॾल शाह या उन सिलसिले जो जेको कमु आहे, उहो हे थोरा माण्हू आहे जेके अहिड़े मयार जो करे सघिया। साईं वॾल शाह, साईं असांजो VC साहिबु वेठो आहे हिते सिंध यूनिवर्सिटीअ जो, साईं वॾल शाह न फ़क़ति उन साइंसी हवाले सां कमु कयो, पर हुन सिंध यूनिवर्सिटी जी लाइब्रेरी जे सिलसिले में कमाल जो कमु कयो। सिंध यूनिवर्सिटीअ जी जेका लाइब्रेरी, जीअं ई हुनजो सेंट्रल लाइब्रेरीअ जो जेको माना बुनियादु रखियो वियो, उहो हिन हिकिड़े अहिड़े माण्हू सां उन सिलसिले में राब्तो कयो जेको माण्हू तमामु उन वक़्त जो हिकिड़ो मुंतज़म हो, थोरे जो टाउन चेयरमैन रहियो, पर हिकिड़ो इल्मु दोस्त माण्हू हो, उहो हो मौले ॾिनो अब्बासी। मौले ॾिनो अब्बासी उहो माण्हू आहे जेको ठटे जो डिस्ट्रिक्ट काउंसिल जो चेयरमैन बि रहियो, पर अहिड़ो आलम हो जॾहिं साईं इब्राहिम जोईअ खे पंहिंजे सिंध मदरसुल इस्लाम मां जॾहिं नौकरीअ मां कढी छॾियऊं किताब लिखण जे ॾोह में, उन दौर में उनखे घुराए उते नौकरी ॾिनी, न फ़क़ति नौकरी ॾिनी, पर उन जे अलावा जेको साईं जोई साहिबु लिखियो उहो वरी अलॻि हिकिड़ो बाब आहे। त उन माण्हू, उन शख़्स पहिरीं पंहिंजी लाइब्रेरी जा किताब ॾिना। त पहिरियां क़दम मुंहिंजो मक़सदु थिए त जेको माण्हू रखे थो उहे ॾाढा अहम हूंदा आहिनि। त हीउ AQ अंसारी बि इन लेवल जो माण्हू, इन क़िस्म जो माण्हू हो जंहिं साइंसी बुनियादनि ते कमु कयो, पर साइंसी लुग़त ते बि कमु कयो। छाकाणि त असां वटि ॿोलीअ में लुग़त जी तमामु घणी जेका सा अहमियत आहे। लुग़त ते जेको हुन कमु कयो उहो असांजे न फ़क़ति शागिर्दनि, नवनि नसलनि लाइ हिकिड़ो अहम आहे, पर
लुगत ते जेको कमु वधाइजे जेको कजे उन लाइ हिकिड़ो राह बि आहे, हिकिड़ी गाइडलाइन बि आहे त उहो कमु कजे कीअं उनखे वधाइजे। मुंहिंजे ख़्याल में त हे इलाही हिन जा पासा आहिनि, हिकिड़ो सुठो मुंतज़म, हिकिड़ो सुठो साइंसदान ऐं घणो रुखो माण्हू, फिज़िकल हेरिटेज ऐं साइंसी लुगत, इहे हिन जा मुख़्तलिफ़ पहलू आहिनि। हिन मौक़े ते आउं सम्झां थो जेकॾहिं असां जेकॾहिं तइ करियूं त इन जी जेका मुख़्तलिफ़ पहलू आहिनि, थोरो थोरो मुख़्तलिफ़ इदारा जेकॾहिं उन्हनि ते इहो कमु विरहाए कनि त ॾाढी हिकिड़ी सुठी ॻाल्हि थी पवंदी। ऐं वरी बि हिन मौक़े ते सिंधी लैंग्वेज अथॉरिटी उनजे सॼे उनजे चेयरमैन ऐं टीम खे सचुपचु शाबाश ॾियां थो त उनखे यादि कयो वियो, न फ़क़ति यादि कयो वियो पर असांखे बि यादि ॾियारियो वियो। महिरबानी।